Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. पाक भारत छिकताण बाद हुकूमत ऐं अस्करी क़यादत पारां समूरनि सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि खे क़ौमी सलामतीअ जी सूरत हाल खां आगाह करण जो फ़ैसिलो। सुध समाज जो वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ ऐं DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ हाणोकी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾींदा। जारी थियल पधिराई मूजिबि सियासी पार्टियुनि खे मुल्क जे दिफ़ाई तयारियुनि, सफ़ारती क़दमनि ऐं रियासती मौक़िफ़ खां आगाह कयो वेंदो। पाकिस्तान भारतीय प्रोपेगेंडा खे दुनिया ॾों वाइखो करण लाइ मुतहरिक। चीन खां पोइ तुर्किया, यूनान ऐं स्वीडन पारां पाकिस्तान जे मौक़िफ़ जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जा आलमी सरबराहनि सां राब्ता। तुर्किया जे सफ़ीर पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात दौरान भारतीय अगराइनि ख़िलाफ़ पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत। खिते में छिकताण घटाइण ऐं अमुन बरक़रार रखण लाइ सबुरु करण ते ज़ोर। वज़ीर आज़म चयो त भारत पहलगाम वाक़िए में पाकिस्तान खे मुलविस करार ॾियण जा सबूत ॾियण में नाकाम रहियो आहे। भारत खे एतमाद जोॻे, शफ़ाफ़ ऐं अणधुरी आलमी जाच बाबति आछ खे जवाबु ॾियणो पवंदो। पाकिस्तान जाच में सहकार कंदो। तुर्किया बि जाच में शामिलु थींदो त उनजी आजियां कई वेंदी। नायब वज़ीर आज़म पारां यूनानी ऐं स्विस परॾेही वज़ीरनि सां फ़ोन ते राब्तो। इसाक़ डार चयो त भारतीय रवैयो इलाक़ाई अमुन लाइ ख़तरो आहे। पाकिस्तान ख़ुदि मुख़्तियारी ऐं क़ौमी मफ़ादनि जे तहफ़ुज़ ते का बि सौदेबाज़ी न कंदो। यूनान ऐं स्विस परॾेही वज़ीरनि पारां पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कंदे पहलगाम वाक़िए जी अणधुरी जाच में सहकार वारी आछ जी साराह। पहलगाम वाक़िए बैदि भारत जो जंगी जुनून थधो न थियो। पाकिस्तान मां शयूं घुराइण ते मुकमल पाबंदी लॻाए छॾी। भारत जे सनअत ऐं वापार वारी वज़ारत पारां पाकिस्तान मां शयूं घुराइण ते पाबंदी जो नोटिफिकेशन जारी। भारतीय अख़्तियारुनि चयो आहे त फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023 में हिकु वाधू शिक शामिलु कई वई आहे। हिन तरमीम वसीले पाकिस्तान मां हर क़िस्म जे शयुनि सिधी या अणसिधी रीत इम्पोर्ट ते पाबंदी लॻाई वई आहे। पाकिस्तान जो सामूंडी जहाज़ भारतीय बंदरगाह खां वापसि। भारत अॻिते कंहिं बि पाकिस्तानी सामूंडी जहाज़ जे भारतीय बंदरगाह ते आमद मथां पाबंदी लॻाए छॾी। अख़्तियारुनि जो चवणु आहे त हाणे भारतीय सामूंडी जहाज़ बि पाकिस्तान जे कंहिं बि बंदरगाह ते लंगर न थींदो। भारत पाकिस्तान मां फ़िज़ाई तोड़े ज़मीनी रस्ते वेंदड़ हर क़िस्म जे टपाल ते बि पाबंदी लॻाए छॾी। सिंध में काड़े जी गर्मी खां पोइ किथे हल्को वसकारो त किथे मिटीअ जो तूफ़ान। बिलबोर्ड्स, सोलर प्लेटूं ऐं छपरा उॾामी विया। वण बि भॼी पिया। हैदराबाद ऐं भरपासे मिटीअ जे तूफ़ान सां गॾु फुड़ फुड़। तूफ़ानी हवाउनि दौरान बिलबोर्ड्स ऐं साइन बोर्ड्स किरी पिया। ठटो, मकली ऐं जमपीर सूदो ॿियनि साहिली इलाइक़नि में मिटीअ जो तूफ़ान। बुलड़ी शाह करीम, झोक शरीफ़, खोरवा, पलीजाणी ऐं भिटशा में बि मिटीअ जो तूफ़ान। टंडो जाम ऐं भरपासे तरफ़ां हवाउनि जी किरी अंबड़ियूं किरी पयूं। अंबनि जे बाग़नि खे नुक़सान जो ख़दशो। नूरी आबाद ऐं कोहिस्तान में मिटीअ जे तूफ़ान सबबि छपरा तोड़े सोलर प्लेटूं उॾामी वयूं। मटियारी, हाला, भाणोट ऐं भरपासे तूफ़ानी हवाउनि सां हल्को वसकारो। सिंध जे तफ़री माग, गोरख मातरीअ ते हल्को वसकारो। वाई पानी सूदो काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे सां मौसम ख़ुशगवार। मौसमियात खाते पारां अॼु बि किथे कई आहे त हल्की त किथे गजगोड़ सां बरसाति जा इम्कान ज़ाहिर आहिनि। ठटो, बदीन, मीरपुर ख़ासि, हैदराबाद ऐं सांगड़ में हल्का वसकारा पइजी सघनि था। उमरकोट ऐं थरपारकर में विचोले दर्जे जी वसकारनि जा इम्कान। मौसमियात खाते चयो आहे त सूमर ते जाम शुरू। दादू, कंबर, शिदातकोट ऐं सखर में बरसाति पइजी सघे थी। ऐं सिंध, बलोचिस्तान ऐं ॾखण पंजाब में मई खां जुलाई ताईं मामूल जे वसकारनि जी अॻकथी। मौसमियात खाते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हीट वेव ऐं ॿोॾि जी ख़दशनि खां बि ख़बरदार करे छॾियो। मौसमियात खाते चयो आहे त सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे ॾाखणी हिसे में मामूल जी बरसाति जा इम्कान आहिनि। ईंदड़ 3 महीननि दौरान सिंध ऐं ॾखण पंजाब जे मैदानी इलाइक़नि में हीट वेव अची सघे थी। पारो वधण सां बर्फ़ पिघलण में तेज़ी ईंदी ऐं दरियाई वहकिरा वधी वेंदा।